वीडियो में ॻाल्हि कंदासीं कोयल ज़बान ऐं मोरे जी राणी निघत नाज़ जे बारे में। निघत नाज़ केरु ऐं किथां जी आहे ऐं निघत नाज़ जो असुल नालो छा आहे ऐं निघत नाज़ जो पहिरों एल्बम कॾहिं रिलीज़ थियो सिंध में। दोस्तों, निघत नाज़ सिंध जी हिकु बहितरीनु हिन वक़्तु फ़नकार आहे जंहिं ते हज़ारे माण्हुनि तनक़ीदूं बि कयूं ऐं हज़ारे माण्हुनि निघत नाज़ खे बुरो भलो बि चयो, लेकिन निघत नाज़ पंहिंजे फ़न सां तमामु घणो मोहबत कंदी हुई ऐं निघत नाज़ तमामु घणो सिंध में हिन वक़्तु मक़बूल थी। दोस्तों, निघत नाज़ 1988 में मोरे शहर में पैदा थी ऐं निघत नाज़ जो तालुक़ु इंतिहाई ग़रीब ख़ानदान सां हुयो। निघत नाज़ उथंदे पंहिंजे ज़िंदगीअ जो आगाज़ ऐं पंहिंजे कैरियर जो आगाज़ ड्रामनि मां स्टार्ट कयो। उन टाइम में त टीवी ड्रामा कोन हूंदा हुया, स्टेज ड्रामा थींदा हुया, त स्टेज ड्रामनि में पोइ निघत नाज़ हिसो वठंदी हुई। लेकिन निघत नाज़ खे जॾहिं टीवी ड्रामनि जे ऐं उन खां अलावा स्टेज ड्रामनि में तमामु घणी मक़बूलियत न मिलण जे करे पोइ निघत नाज़ आख़िर तंग थी फ़नकारीअ जो फ़ैसिलो कयो। पोइ निघत नाज़ जॾहिं फ़नकारीअ जो फ़ैसिलो कयो त निघत नाज़ वञी मुमताज़ मौलाईअ सां जेको आहे सो कहिड़े बि तरीक़े सां वञी मिली ऐं मुमताज़ मौलाईअ पोइ मज़ीद निघत नाज़ खे पंहिंजी शाइरी ॾेई करे ऐं फ़नकारी सेखारे करे ऐं हुनखे सिंध जो हिकु भलो फ़नकार बणाई। सभ खां पहिरों एल्बम निघत नाज़ जो तमामु बहितरीनु निकितो, जंहिंमें वीडियो जे सूरत में निघत नाज़ कलाम बि चए पई ऐं डांस बि करे पई। उन में सिंध वासियुनि तमामु घणो बुरो भलो बि चयो निघत नाज़ खे, लेकिन निघत नाज़ पंहिंजा कन हिन पासे न धरिया। निघत नाज़ पंहिंजे कम में तमामु घणी मशगूल हुई। पोइ आहिस्ता आहिस्ता निघत नाज़ जा जेके बि एल्बम सिंध में निकिरंदा विया उहे तमामु घणा हिट थींदा विया ऐं खोड़ सारियूं अफ़वाहूं बि हलियूं निघत नाज़ जे बारे में त निघत नाज़ जेको आहे सो मुमताज़ मौलाई सां शादी थी करे ऐं शादी थी करे। लेकिन निघत नाज़ असलम जेको दोलारी हुयो निघत नाज़ जो, उन सां असलम जेको आहे सो उन सां शादी कई निघत नाज़। उन मां हिकु पुटु ऐं हिकु न्याणीअ जो औलाद बि आहे निघत नाज़ खे। ऐं हिन वक़्त जे अगरि निघत नाज़ खे ईअं चयो वञे त सिंध जी फ़नकारा न ऐं सिंध जी भली फ़नकारा न आहे त हुन जे फ़न सां ऐं हुन जे मौसीक़ीअ सां नाइंसाफ़ी थींदी। त तव्हां पंहिंजे कमेंट सेक्शन में लाज़मी राय ॾींदो त निघत नाज़ छा वाक़ई सिंध जी हिकु भली फ़नकार आहे या हिकु बेकार फ़नकार आहे। छाजे करे माण्हू मुख़्तलिफ़ पंहिंजो रायो ॾियनि था ऐं माण्हुनि जो मुख़्तलिफ़ रायो आहे, लेकिन असां पंहिंजे राय में जेको आहे सो बहितरीनु फ़नकार आहे निघत नाज़ खे कोठायूं था। छाजे करे जो उन जो आवाज़ु तमामु बहितरीनु आहे ऐं उन जा सभई एल्बम सिंध में वायरल आहिनि तमामु घणा ऐं माण्हू हज़ारनि जी तादाद में निघत नाज़ जा परस्तार बि सिंध में मौजूदु आहिनि। त पोइ उन जे फ़न खे जे अगरि बेकार सॼो वञे त पोइ उन जे फ़न सां ऐं उन जे मौसीक़ीअ सां नाइंसाफ़ी थींदी। दोस्तों, त वॾी महिरबानी, नंढिड़ो उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं